इंसानी ज़िंदगी जी शुरुआत कीअं थी इन बाबति हिकु त असांखे क़ुरान पाक मां रहनुमाई मिले थी जेका इंसान जी तख़लीक़ बाबति आहे ऐं ॿियो इंसान जे इर्तिक़ा जो नज़रियो ॿुधायो वियो आहे। अल्लाह ताला हिन काइनात जो ख़ल्क़ींदड़ आहे। अल्लाह ताला आदम ऐं संदसि जीवन साथी हवा खे मिटीअ मां पैदा कयो। इंसान खे अल्लाह साईं हिन ज़मीन ते पंहिंजो नाइब करे मोकिलियो आहे। इन बाबति अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फ़रमाए थो, जंहिंजो तर्जुमो आहे, ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं तुंहिंजे पालींदड़ मलाइकनि खे चयो त बेशक आउं ज़मीन में हिकु नाइब पैदा करण वारो आहियां। सूरह बकरा आयत 30। हिकु ॿिए जाइ ते अल्लाह ताला फ़रमाए थो, जंहिंजो तर्जुमो आहे, बेशक असां इंसान खे चीकीअ मिटीअ मां जेका कारी ऐं सड़ियल हुई पैदा कयो। सूरह हिजरा आयत 26। आदम ऐं हवा खे जजो औलाद थियो जेको धरतीअ जे ॻोल्हे ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद थियो। अहिड़ीअ रीति दुनिया में इंसानी ज़िंदगीअ जी शुरूआत थी। चार्ल्स डार्विन इल्म तबैयात जो माहिर हो जेको फितरत जे अभ्यास में मशगूल रहंदो हो। संदसि तालुक़ अंग्रेज़ क़ौम सां हो। हिन 5 सालनि ताईं दुनिया घुमी ऐं फितरत खे ॾिठो ऐं जाचियो। ॿूटनि ऐं जानवरनि जो अभ्यास कंदे हिन खे उन्हनि में तफ़ावत जे केतिरनि ई अहञाणनि जी ख़बर पई। पंहिंजी खोजना जे नतीजे में हासिल कयल ख़्याल ऐं मालूमात हिन हिकु किताब जिन्सुनि जे क़िस्मनि जी शुरूआत में ॾिनी जेको 1949 में शाया थियो। इर्तिक़ा जे नज़रे जो मरकज़ी ख़्याल इहो आहे त जानवरनि जा जुदा जुदा क़िस्म जेके अॼु ॾिसूं था उहे इब्तिदाई ज़िंदगी जे निहायत सादिन शक्लनि ऐं सूरतुनि मां उसिरिया ऐं वधिया वेझिया आहिनि। इहो अमल 3 बिलियन साल अॻु शुरू थियो ऐं लगातार तरक़ी पज़ीर आहे। यादि रहे त असांजी धरती 4.5 बिलियन यानी 4.5 अरब साल पुराणी आहे। इर्तिक़ा जो नज़रियो ॿुधाए थो त इर्तिक़ा फितरी चूंड वसीले थिए थी, जंहिंजा अहम नुक़्ता ही आहिनि। कंहिं बि जिन्स जा मुनफ़रद रुकन मुख़्तलिफ़ क़िस्म जे तब्दीलीअ जे वसी दायरे खे ज़ाहिर कनि था, यानी इहे ख़ासि रुकन इर्तिक़ा कनि था ऐं बाक़ी ॿिया सभई ख़तमु थी वञनि था। इहे तब्दीलियूं हिननि जे जीन्स जे फ़र्क़ बाहिस ज़ाहिर थियनि थियूं। उहे ॿूटनि ऐं जानवरनि जूं मुनफ़रद जिन्सूं जेके माहौल सां मुताबिक़त रखंदियूं ईंदियूं आहिनि, इहे ज़िंदा रहंदियूं आहिनि ऐं पंहिंजे पैदा करण वारी सघ ऐं अमल खे बि जारी रखी सघंदियूं आहिनि। इन्हनि जिन्सुनि या क़िस्मनि खे कामयाब बणाईंदड़ जीन्स वरी उन्हनि जे ईंदड़ नसुलनि ऐं जिन्सुनि ॾांहुं मुंतक़िल थियनि था। उहे फ़र्द या जिन्सूं जेके माहौल सां ठहकी नथियूं हलनि, उहे न घणो अरसो ज़िंदा रही सघंदियूं न ई पैदाइशी अमल खे बरक़रार रखी सघंदियूं, जंहिंजो मतिलबु इहो थियो त ईंदड़ नसुलनि ताईं उन्हनि जीन्स जो मुंतक़िल थियणु मुमकिन न आहे। हिकु जिन्स तरक़ी जा सिलसिलेवार ॾाका घुर्बल वक़्त ते चढ़ंदी रहे थी, यानी इर्तिक़ा जूं मंज़िलूं आहिस्ते आहिस्ते तय कंदी रहे थी। इंसानी इर्तिक़ा जो सिलसिलो हिकु डिघे अरसे ते ॿधल आहे जेको 6 मिलियन साल अॻु यानी 60 लख साल अॻु शुरू थियो। साइंसी सबूतनि मां ख़बर पवे थी त इंसान पंहिंजे बांदर जहिड़नि अबनि ॾाॾनि जी इर्तिक़ाई सूरत आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त इंसाननि ऐं बांदरनि जा वॾा साॻिया आहिनि जेके 6 खां 8 मिलियन साल अॻु हिन धरती जे ॻोल्हे ते रहंदा हुआ। ॿिनि पेरनि ते हलण वारी नुमाया ख़ासियत यानी बाइपेडलिज़म 4 मिलियन साल अॻु खां हलंदी आई आहे। ॿियूं अहम इंसानी ख़ासियतूं जहिड़ोकि वॾो ऐं पेचीदा दिमाग़, औज़ार ठाहिण जी सलाहियत ऐं ॿोलीअ जी ईजाद एतिरा क़दीम न आहिनि। फ़न ऐं सक़ाफ़त खे शुरू थिए त फ़क़ति 1 लख साल ई बस थिया आहिनि। साइंसदाननि जो चवणु आहे त इब्तिदाई इंसानी इर्तिक़ा अफ्रीका खंड में शुरू थी। लॻभॻि 2 खां 1.8 मिलियन साल अॻु इंसान अफ्रीका मां हिजरत करे एशिया खंड में आया। 1 खां 1.5 मिलियन साल अॻु इहे यूरोप में दाख़िल थिया। 60,000 साल अॻु उहे ऑस्ट्रेलिया आया ऐं 30,000 साल अॻु अमेरिका पहुता। ऑस्ट्रोपैथिकस यानी ॾाखिणा बांदर, जिन जो दौर 1 खां 5 मिलियन साल अॻु आहे। ऑस्ट्रोपैथिकस जी ड्रैग 3.6 फुट, वज़न 40 किलोग्राम ऐं उन्हनि जी नुमाया ख़ासियत सिधो हलणु हुई। होमो हैबिलियस यानी दस्ती इंसान, इन्हनि जो दौर 1.6 खां 2.2 मिलियन साल अॻु आहे। होमो हैबिलियस जी ड्रैग 5.2 फुट, वज़न 50 किलोग्राम ऐं उन्हनि जी ख़ासियत इब्तिदाई औज़ार शयूं वग़ैरह ठाहिण ॼाणींदा हुआ ऐं ॻाल्हाइण पिणु ॼाणींदा हुआ। होमो इरेक्टस उभो हलंदड़ इंसान, इन्हनि जो दौर 4 खां 2 मिलियन साल अॻु आहे। होमो इरेक्टस जी ड्रैग 5.24 फुट,
वज़न 60 किलोग्राम ऐं उन्हनि जी ख़ासियत इहा हुई त उन्हनि बाहि ॻोल्हे लाधी ऐं टोलियुनि में शिकार करण लॻा। नेदरथाल याने अगाटो सियाणो इंसान, हिननि जो दौर 2 लख खां 3 लख साल अॻु आहे। होमो नेदरथाल जी ड्रैग 5 ॾहाई 4 फुट, वज़न 80 किलोग्राम ऐं उन्हनि जी नुमाया ख़ासियत परियां दफ़नाईंदड़ हुआ ऐं ख़ासि औज़ार कुतुब आणींदा हुआ। होमो सेपियंस याने जदीद ऐं ॾाहो इंसान, हिननि जो दौर 1,30,000 साल खां अॼु जे दौर ताईं आहे। होमो सेपियंस जी ड्रैग 5 ॾहाई 5 फुट, वज़न 70 किलोग्राम ऐं उन्हनि जी नुमाया ख़ासियत हुननि फ़न ईजाद कयो, हॾनि ऐं सिंगनि मां औज़ार ठाहिया। इल्मुल इंसान माज़ी ऐं हाल जे इंसाननि जो अभ्यास आहे। इहे शख़्स जेके इल्मुल इंसान या इल्मुल बशर जो अभ्यास कनि था तन खे एंथ्रोपोलॉजिस्ट चइजे थो। अॻूणे ज़माने में इंसानी ज़िंदगी ॾाढी कठिन ऐं सख़्तु हूंदी हुई। इब्तिदाई दौर जा माण्हू झंगलनि में रहंदा हुआ। रहण लाइ हिननि वटि घर घाटकी न हो। हू वणनि ते वेही ज़िंदगी गुज़ारींदा हुआ या ॿूड़नि ऐं ॿूटनि पोयां लिकी पनाह वठंदा हुआ। पर इन ज़रिए हू पाण खे जंगली जानवरनि, मींहं, गर्मी ऐं सर्दीअ खां बचाए की न पिए सघिया। पोइ हू गारनि में रहण लॻा। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं हू पंहिंजे बचाव लाइ कुझु न कुझु कंदा रहिया। हिननि वणनि जे पननि ऐं जानवरनि जे खलनि सां पंहिंजे बदन खे ढकणु शुरू कयो। अहिड़ीअ रीति हू सख़्तु गर्मी ऐं थधि खां बचाव में रहिया। हिननि खे खाइण लाइ खाधे खुराक ऐं रहण लाइ छत जी ज़रूरत हुई। शुरूआति में वणनि मां मेवो ऐं ॿूटनि जे पाड़ुनि खे खाधे तौरु कुतुब आंदाऊं। बाद में हिननि खाधे लाइ नंढनि वॾनि जानवरनि जो शिकार करणु शुरू कयो। हू ख़ाली हथनि सां वॾनि जानवरनि खे मारे न पिए सघिया, तंहिं करे हिननि तेज़ धार वारनि पथरनि खे ॻोल्हे उन्हनि सां जानवरनि जो शिकार करणु शुरू कयो। इब्तिदाई दौर जे इंसाननि सभ खां पहिरियां पथर जा औज़ार कुतुब आंदा। वक़्तु गुज़रण सां उन्हनि पथर जे औज़ारनि खे घणो बहितर बणायो। हिन ज़माने खे पथर जो दौर याने स्टोन एज चवंदा आहिनि। हिननि इंसाननि जी ज़िंदगीअ में वॾी तब्दीली अटिकल 10,000 साल अॻु उन वक़्तु आई जॾहिं हिननि पोखी राही करे फ़सुल उपाइण ऐं जानवरनि खे पालणु शुरू कयो। हाणे माण्हुनि खे खाधे खुराक ऐं शिकार लाइ हिते हुते वञणो न पिए पियो। हू हिकु हंधि रहण लॻा। ज़राअत जी तरक़ीअ सां तहज़ीब जी शुरूआति थी।